हिकिड़े पासे मुहिम सरकार हलाए पई त भई IMF जो प्रेशर आहे त वाधू मुलाज़िम बि कढी छॾियो सरकार मां, उन्हनि जी पेंशनूं बि घटाइण चेंज कयो पॉलिसी, खाता ज़म करे छॾियो, खाता घटाए छॾियो, ऑस्टेरिटी कयो, सादगी कयो, किफ़ायत शुआरी कयो ऐं ठक करे 21 वज़ीर जेके आहिनि मुशीर भर्ती करे वरिता अथनि काबीना में। त पोइ सॼी जेका किफ़ायत शुआरी आहे उहो को सरकारी मुलाज़िमनि जी पघारनि ते बीठल आहे। हीअ जेके हिकिड़ो वज़ीर ईंदो या सलाहकार ईंदो, हीअ लखें रुपए जो महीननि जो, बल्कि कुझु केसिस में वधीक हिननि जो एक्सपेंस वधी वेंदो। त ऐं हीअ न हुआ त पाकिस्तान में कहिड़ी जेका आहे उहा सरकारी कारवार मुतासिर ऐं हूंदा त कहिड़ो बहितर थी वेंदो। हिते हिकिड़ी खानापूरी हुजे थी न, हिकिड़ी मतिलबु माण्हुनि खे ओब्लाइज करिणो हूंदो आहे, माण्हुनि खे राज़ी करिणो हूंदो आहे। बाबा गाॾी आहे, झंडो लॻो पियो आहे अॻिते ऐं जी सर हटो बचो, वज़ीर साहिबु अची वियो। वज़ीर साहिबु अगरि त पाण खाते जो प्रॉपर वज़ीर आहे त पंहिंजा 4 पैसा ठाहींदो, जे मुमलिकती आहे या मुशीर वशीर आहे त हुनखे बहरहाल सेक्रेटरीट में हिते हुते फाइलूं खणी 4 माण्हुनि जा कम कराईंदो। ऐं कमु कहिड़ा हूंदा आहिनि पाण सम्झूं था सभु। ॾिसो न, हीअ जेको काबीना में वज़ीर वधाइण, इहो त हर दौर में थींदो आहे। पोइ तव्हां पोइ हीअ सॼो हेॾो सारो नारो छो था आणो त असीं जेको आहे उहो किफ़ायत शुआरी कयूं पिया ऐं ॾाढो असां जेको आहे बचत कयूं पिया ऐं मुलाज़िम कढूं पिया, काबीना खाता घटायूं पिया, राइट साइज़िंग। ऐं IMF खे हिननि ते एतिराज़ु नथो थिए त एॾा वज़ीर छो था भर्ती कयो, हुननि खे बि को मुलाज़िमनि ते मार आहे। ऐं अगरि हू ॿियो पासो ॾिसणु चाहियो त हू ॾिसो त हीअ पंजाब जी वफ़ाक़ी काबीना आहे टोटल न। हू नाले मातर हू परवेज़ खटक के कहिड़े खाते में हीअ अॻूणो CM KP खे हिन खे मुशीर कयो अथनि। हीअ ॾिठो नथो थिए त चीफ मिनिस्टर KP रहियो आहे, हाणे वञी हिकिड़ो मुशीर थियो आहे वफ़ाक़ी सरकार में, डिफेंस मिनिस्टर रहियो आहे इमरान ख़ान जे दौर में। त हिन खे कहिड़ी ज़रूरत हुई जो हीअ वञी मुशीर लॻो आहे। हर कुर्सी खपेसि। ऐं हुन चयो हूंदो त जिन्हनि खे त भई तव्हांजे करे मां पार्टी छॾी, तव्हांजे करे मूंखे हाणे इलेक्शन बि हाराए वियुसि, हा भला कुझु त कयो न। पोइ परवेज़ खटक खे लॻाए छॾियूं त हल भला। ऐं सिंध त नज़र ई नथी अचे न वफ़ाक़ी काबीना में, मतिलबु हीअ असांजा वीचारा बशीर मेमण थियो, सूबाई सदर थियो, हिन खे भला को करे छॾींदा। उहो शामो शाह काफ़ी अरसे खां लॻो पियो आहे, सीनियर वाइस प्रेसिडेंट आहे। इहो को पॉलिटिकल फेस त वठनि सिंध मां सिंध में। सो मिड़ई हिकिड़ो पंजाब जी हिकिड़ी नुमाइंदगी कंदड़ वफ़ाक़ी सरकार आहे। प्रायोरिटीज़ स्ट्रेट कयूं। अच्छा, कुझु टाइम पहिरियां सेठी साहब इहा माना कई हुई पेशेंट कई त कैबिनेट में चेंजिंग, पर हुननि चयो त एस्टेब्लिशमेंट नाराज़ आहिनि त इन करे चाहिनि था त टेक्नोक्रेट भर्ती कया वञनि। पर हिते त सूरत हाल ई ॿी थी वई। कहिड़ा टेक्नोक्रेट आहिनि हिन मां? को बि टेक्नोक्रेट न आहे त सभु हीअ जेके भर्ती थियण कंहिंजा नाला खणूं, टेक्नोक्रेट आहिनि, को बि न आहे, को बि क्रेट कोन्हनि। अहिड़े हिकिड़ो राज़ी कयूं पंजाब में मुख़्तलिफ़ माण्हुनि खे पंहिंजी ॻाल्हि इहा आहे त उहे त हिकिड़ी मूंखे यादि पियो थिए हाणे कहिड़ी कोर्ट इहो हुकुम ॾिनो त हुकुमरान पंहिंजा फ़ोटो नथा आणी सघनि सरकारी ख़र्च ते इश्तिहारनि में। हाणे उहो जेके बि कोर्ट जो ऑर्डर हो मरीम नवाज़ ते शायदि लागू नथो थिए। हीअ जेको ठीकु आहे त मीडिया कंपेन हलायो था, इश्तिहार हलायो था, ठीकु आहे, लेकिन हिन सां सभु कुझु नथो थी सघे। आउं मीडिया जो ख़ुदि माण्हू आहियां, पर आउं यासिर शुरू खां हिकिड़ो मुंहिंजो कंसिडर्ड ओपिनियन आहे, आउं हिन ते बिल्कुलु वाज़े आहियां त न मीडिया कंहिं हीरो खे ज़ीरो करे सघे थो, न मीडिया ज़ीरो खे हीरो करे सघे थो। इहा ग़लति फ़हमी आहे। इहे असांजा ई मीडिया वारा वञी चवंदा साईं बसि पोइ असां तव्हांजो साथ ॾिनोसीं त तव्हांखे हाणे छा करे छॾींदासीं, मुमकिन न आहे इहो। आउं पाण मीडिया वारो थी जॾहिं की मुंहिंजा दोस्त नाराज़ थी वेंदा, असीं मीडिया नथो करे सघे हीरो खे। आउं अक्सर मिसाल ॾींदो आहियां, बेनज़ीर भुट्टो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी शहादत खां पोइ ही बेगम नुसरत भुट्टो साहिबु आहे, बेनज़ीर साहिबु आहे। ज़ियाउल हक़ जे दौर में हुन ज़माने में हुयूं 3-4 ॻणप जी अख़बारूं हुयूं, सरकारी TV हो, सरकारी रेडियो, ॿियो छऊं त को मीडिया ई कोन हो, डिजिटल मीडिया सवाल न हो। BBC सहर बि इन्हनि खे छॾियूं था, जेके पाकिस्तानी मीडिया हो, चाहे प्रिंट चाहे इलेक्ट्रॉनिक चाहे रेडियो इलेक्ट्रॉनिक अची वियो हुन में, उहे हुननि जेतिरी किरदार कशी कई
भुटोस जी जेतिरो वणे लिखियो मीडिया ऐं टीवी ते हलियूं अलाए ज़ुल्म जा दास्तान ऐं अलाए कहिड़ा दलाई कैंप ऐं फलाण ऐं ढुमकाण, पोइ छा थियो? 77 खां उहा कंपेन मुहिम शुरू थी भुटोस जे ख़िलाफ़। 86 में यानी 9 सालनि जी मुहिम खां पोइ जॾहिं ख़ातून लाहौर एयरपोर्ट ते लथी बेनज़ीर भुट्टो त लखे माण्हू बीठा, त पुछा किथे वियो मीडिया कंपेन सॼी? साॻी रीति कंहिं में तव्हां हवा भरणु शुरू कयो जंहिंमें कुझु हुजे ई कोन। हा, इहो थिए थो त कंहिं में कुझु हुजे बि, हुनजे नैरेटिव में बि को दम हुजे। एग्ज़ैक्टली, त पोइ का मीडिया इज़ वन ऑफ द टूल्स, यस, हिकिड़ो औज़ार आहे जेको हुनखे हुनजी ॻाल्हि खे थोरो एम्प्लीफाई कंदो। ईअं हाणे ॻोठ वञी ॿुधाए त इहो हुनखे जल्दी पहुचाए छॾे थो ऐं इमेज बिल्डिंग करे थो, ठीकु आहे, लेकिन कुझु हुजे ई न। त मरियम बीबी खे पहिरीं हेठि ग्राउंड ते ॾिसणु खपे त हुनजी पल्स छा पई चए पंजाब जे माण्हुनि जी। रुगो इश्तिहार ॾियण सां अगरि पॉपुलर थी वञे थी त करे वठे पाण खे। असांखे छा एतिराज़ु, अख़बार बरादरी खे इश्तिहार मिलनि था, मूंखे एतिराज़ु कोन्हे, पर मुंहिंजे हिते त थींदो कुझु कोन्हे। पल्स जो अंदाज़ो त किथे, पल्स जो अंदाज़ो थियणु ॾियनि त पोइ लोकल गवर्नमेंट इलेक्शन पंजाब गवर्नमेंट नथी कराए, ॾिसो नथी कराए, जॾहिं की उहो सोलो आहे, SPDC कराईंदा, यस, पोइ बि नथी उते बि डिॼनि था। छाकाणि ॿार जा इलेक्शन हींअर थिया, वकीलनि में यानी थोरी नंढड़ी बिरादरी हुई न, नवाज़ लीग ज़ोर हणी बीठी, तमामु ज़ोर हणियो अथऊं, चवनि था लाहौर बार में न इस्लामाबाद, ॿिन्ही जाइ ते हारायूं, PTI वारा खटे विया, त इलेक्शन त करायो त ख़बर पइजी वञे।